असांजे चैनल सिंधी इल्मिस्तान में तव्हांजो भलीकार। दोस्तों, छा तव्हां ॼाणो था त असांजी धरती जो 71% हिस्सो पाणी सां ढकियल आहे। इहो सभु आहे समूड ऐं इन समूड में लिकियल आहे हिकु शानदार, रंगीन ऐं हैरान कंदड़ दुनिया। अॼु असीं समूड जी दुनिया जो शानदार सफ़र कंदासीं ऐं समूड जी गहराई में ॾिसंदासीं रंगीन मच्छियूं, खौफ़नाक शार्क, चालाक ऑक्टोपस ऐं कोरल रीफ छा आहिनि। दुनिया में 5 वॾा समूड आहिनि। सभ खां वॾो आहे पैसिफिक। इहो अकेलो ई धरती जे अध खां वधीक हिसे खे ढके थो। समूड केतिरो गहरो आहे? दुनिया जो सभ खां गहरो हंधु मारियाना ट्रेंच आहे, जेको 11 किलोमीटर गहरो आहे। माउंट एवरेस्ट दुनिया जो सभ खां ऊचो पहाड़, जेको 8.8 किलोमीटर ऊचो आहे। मारियाना ट्रेंच इन खां बि गहरो आहे। तव्हांखे इहो ॿुधी हैरानी थींदी त पैसिफिक समूड में दुनिया जूं सभु ज़मीनूं समाइजी वञनि, तॾहिं बि जाइ बची सघे थी। समूड वाक़ई तमामु वॾो गहरो आहे। छा तव्हां ॼाणो था त समूड में एतिरो लूणु आहे जो जेकॾहिं इहो सभु धरती ते फैलायो वञे त 166 मीटर ऊन्ही लूण जी परत बणिजी वञे। इहो तक़रीबन 40 मंज़िल जी इमारत जेतिरो आहे। समूड खे 4 हिस्सनि में विरहायो वियो आहे। सभ खां मथे आहे रोशनी जो इलाइक़ो, जिथे सिज जी रोशनी पहुचे थी ऐं रंगीन मच्छियूं रहनि थियूं। हेठि वञण सां रोशनी घटि थींदी वञे थी ऐं ॿिया क़िस्म जा जानवर मिलनि था। गहरे समूड में सिज जी रोशनी न पहुचंदी आहे, पर इन जा जानवर पाण रोशन हूंदा आहिनि। इन्हनि खे बायोल्यूमिसेंट चयो वेंदो आहे। गहरे समूड में इहा हिकु अलॻि कहकशां वांगुरु आहे। गहरे समूड में दबाव तमामु घणो हूंदो आहे। इंसान उते बग़ैर कंहिं ख़ासि गाॾी जे वञी नथो सघे। दर्जा हरारत 2 डिग्री ताईं थधो थी वञे थो। समूड में 2 लख खां वधीक मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जानवर रहनि था। कोरल जे भरिसां रहंदड़ मच्छियूं सभ खां रंगीन हूंदियूं आहिनि। कोरल असल में ॿूटा न पर जानवर आहिनि। इहे नंढा नंढा जानदार मिली करे वॾियूं चट्टानूं ठाहींदा आहिनि। शार्क समूड जो सभ खां मशहूरु जानवर आहे। पर छा तव्हां ॼाणो था त शार्क डायनासोर खां बि पुराणी आहे? ऑक्टोपस समूड जो सभ खां चालाक जानवर आहे। इन जा 3 दिल, 9 दिमाग़, हिकु मरकज़ी ऐं हर बाह में हिकु ऐं नीरो रतु हूंदो आहे। इहो पंहिंजो रंग ऐं बनावट बदिलाए सघे थो। ब्लू व्हेल धरतीअ जो सभ खां वॾो जानवर, 30 मीटर डिघो, यानी 3 हथनि खां बि डिघो। इन जो दिलि हिकु नंढी कार जेतिरो आहे ऐं इन जो आवाज़ 1600 किलोमीटर परे ताईं ॿुधी सघिजे थो। समूड में ॿिया बि केतिरा ई हैरान कंदड़ जानवर आहिनि। उॾामंदड़ मच्छी, सी हॉर्स जंहिंमें नर ॿार ॼणींदो आहे, रंग बदिलाईंदड़ ऑक्टोपस। हर जानवर मुनफ़रिद आहे। छा तव्हां ॼाणो था त सी हॉर्स दुनिया जो वाहिद अहिड़ो जानवर आहे जंहिंमें नर ॿार ॼणींदो आहे। समूड जा जंगल, जंहिंखे कोरल रीफ चयो वेंदो आहे, दुनिया जी सभ खां वॾी ऑस्ट्रेलिया ग्रेट बैरियर रीफ आहे, जेका खला मां बि ॾिसण ईंदी आहे। इहा समूड जे सिर्फ़ 1% में आहे, पर 25% समूडी जानवर उते रहनि था। पर अॼु कोरल रीफ ख़तरे में आहिनि। समूड जो पाणी गरम थी रहियो आहे ऐं प्लास्टिक जो कचिरो समूड में वञी रहियो आहे, जंहिं सबबु कोरल मरी रहिया आहिनि ऐं इन्हनि जो रंग ख़तम थी रहियो आहे। इहो हिकु तमामु वॾो ख़तरो आहे। पर साइंसदान कोरल रीफ खे बचाइण लाइ कमु करे रहिया आहिनि। तव्हां बि मदद करे सघो था। प्लास्टिक घटि इस्तेमालु करियो ऐं समूड खे साफ़ रखो। असां पंहिंजी रिसाइक्लिंग वीडियो में सिखियो त समूड में प्लास्टिक कीअं वञे थो, ऐं अॼु असां सिखियो त इन सबबु केतिरो वॾो नुक़सानु थिए थो। हर साल 80 लख टन प्लास्टिक समूड में वञे थो। मच्छियूं इन खे खाधो सम्झी खाईंदियूं आहिनि। प्लास्टिक समूड में आहिस्ता आहिस्ता जमा थींदो रहे थो। पोइ इन्हनि जा नंढा नंढा ज़रा मच्छियूं खाइनि थियूं, ऐं पोइ जॾहिं इंसान इहे मच्छियूं खाइनि था त इहे नंढा ज़रा उन्हनि जे जिस्म में बि दाख़िल थियनि था। हिकु सुठी ॻाल्हि इहा आहे त असां समूड खे बचाए सघूं था। प्लास्टिक खे घटि इस्तेमालु कयो वञे, रिसाइकल कयो वञे ऐं समूड खे साफ़ रखियो वञे। इहे नंढा क़दम समूड जे जानवर जी ज़िंदगी बचाए सघनि था। समूड सिर्फ़ मच्छियुनि जो घर न आहे, इहो असां इंसाननि लाइ बि इंतहाई ज़रूरी आहे। समूड धरतीअ जे 50% ऑक्सीजन ठाहे थो, यानी असांजो हर ॿियो साह समूड मां आहे। समूड खां सवाइ असां साह न खणी सघंदासीं।
समूड धरती जी आबहवा खे काबू में रखे थो। इहो गर्मी जज़ब करे थो ऐं थधो रखे थो। जेकॾहिं समूड न हुजे त धरतीअ जो दर्जा हरारत 36 डिग्री वधीक गरम हुजे हा ऐं शायदि ज़िंदगी नामुमकिन हुजे हा। दोस्तों, इंसान ऐं समूड जो रिश्तो हज़ारनि सालनि खां आहे। दुनिया जी हर कुंड में अफ्रीका खां एशिया ताईं, यूरोप खां अमेरिका ताईं इंसाननि समूड रस्ते सफ़र कयो, वापारु कयो ऐं खाधो हासिल कयो। समूड हमेशा इंसान जो सभ खां वॾो साथी रहियो आहे। अॼु बि दुनिया जो 90% सामान समूड रस्ते वञे थो। समूड खां सवाइ दुनिया जी मैशत हली नथी सघे। दुनिया जे करोड़नि माण्हू समूड मां खाधो हासिल कनि था। माज़ी में समूड इंसान खे काफ़ी नयूं शयूं ॾेखारियो। मुस्तक़बिल में समूड अञा बि नया राज़ ॾेखारींदो। समूड जो 80% अञा दरियाफ़्त न थी सघियो आहे। दुनिया जा 3 अरब खां वधीक माण्हू पंहिंजे रोज़मर्रा जे खाधे लाइ समूड ते दारोमदार कनि था। समूड दुनिया जे सभ खां वधीक खाधो फ़राहम कंदड़ आहे। दोस्तों, अॼु असां सिखियो त समूड केतिरो वसी ऐं गहरो आहे। इन जा हैरान कंदड़ जानवर, कोरल रीफ जी रंगीन दुनिया, समूड खे कहिड़े क़िस्म जो ख़तरो आहे, इंसान ऐं समूड जो गहरो रिश्तो, ऐं असां कीअं पंहिंजे समूड जी हिफ़ाज़त करे सघूं था। हाणे तव्हां लाइ सवाल, समूड धरती जी केतिरी ऑक्सीजन ठाहे थो? जवाब कमेंट्स में ॿुधायो। चैनल खे सब्सक्राइब कयो। दुआउनि में यादि रखो, वरी मिलूं था के नए सफ़र ते।